रोड 15 सालन का रिपेयरिंग न थियण करे बचलपुर जा रहवासी ऐं आसपास जा काफ़ी जेके आहिनि सियासी समाजी तंज़ीमनि जा अॻुवान हिते एहतिजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां जी ॻाल्हि ॿोल करायूं त इंतिज़ामिया खां उन्हनि जो कहिड़ो मुतालबो आहे। मां बस वारनि खां मुतालबो थो कयां त महिरबानी करे असांखे रोड ठाराए ॾिनो वञे। ॿी सूरत में असां जेको आहे सो हर एहतिजाज करण जे लाइ तयारु हूंदासीं। बस वारनि वज़ीर आला खां, सिंध जे सदर खां ऐं डिप्टी कमिश्नर खां इन्हनि खां असांजो मुतालबो आहे त असांजो जेको रोड आहे खंडर बणिजी चुको आहे। बराए महिरबानी करे असांखे बचलपुर रोड ठाराए ॾिनी वञे। गुज़िरियल 15 सालन खां चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानीअ सबबि असांजो रोड सॼो खंडर बणिजी चुको आहे। चवणो थो पए त जेको बचलपुर जो लिंक रोड आहे वो गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां ख़राबु लॻो पियो आहे। खॾा खुबा लॻा पिया आहिनि, जंहिंजे करे न सिर्फ़ु ॻोठाणनि खे पर बचलपुर सां लॻंदड़ ॿियनि 50 ॻोठनि खे बि तमामु घणी तकलीफ़ आहे। शहर जे रहवासियुनि ऐं सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि जूं मां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि मुतालबो कयो आहे तक जे चूंडियल नुमाइंदनि MP MLA खां त 7 किलोमीटर जेको रोड आहे सरकारी खां बचलपुर उहो नए सर ठहिराए ॾिनो वञे त जीअं हिननि खे बुनियादी सहूलियतूं मुहैया थी सघनि। कैमरामैन अब्दुल वहाब संगरा सां गॾु एजाज़ अली संगरा, सिटी TV न्यूज़, नावलीमान।